ठारशाह आपाशी खातो सब डिवीज़न इरीगेशन ठारशाह रिश्वतखोरी ऐं बदउनवानी जो गढ़ बणिजी वियो। सब डिवीज़न आपाशी इरीगेशन जो SDO मखदूम फ़हीम ऐं ॿियो अमलो पाण में मिली भगत करे सब डिवीज़न इरीगेशन ठारशाह जे शाख़ुनि लाड़क माइनर, दरबेलो माइनर, सेढ़ा माइनर, ॾेथा माइनर ऐं मुजट तेल शाख़ जे कपरनि ते केतिरियूं गैर क़ानूनी नवलियूं लॻाराए फ्रेम मॉडल भञराए शाख़ुनि खे गैर क़ानूनी कट लॻाराए लखें रुपया रिश्वत वठी गिरकाए विया आहिनि। जिते शाख़ुनि खे जॻह जॻह ते नवलियूं लॻाइण, फ्रेम मॉडल तोड़ाए शाख़ुनि जे कपरनि खे कट लॻाइण करे शाख़ुनि में घारा लॻण मामूल बणिजियल आहिनि, जंहिं सबबि फसल पाणी हेठि अची वञनि था ऐं बादगार हारियुनि खे करोड़नि जो नुक़सानु थिए थो। जिते चोरी पाणी खपाइण जे करे इलाइक़े जे वॾनि ज़मींदारनि खां सब डिवीज़न इरीगेशन ठारशाह जो राशि अमलो साल जो इन चांवर, फ्रूट, सब्जियूं वठी खाई वञनि था, जिते नंढनि आबादगारनि जी फसलुनि खे पाणी नथो मिले ऐं उन्हनि जूं फसल तबाह थी वञनि था, कर्ज़दार बणिजी वञनि था ऐं अब डिवीज़न आपाशी इरीगेशन जो SDO मखदूम फ़हीम ऐं संदसि अमलो रिश्वत वठी ठारशाह ऐं आसपास जे इलाइक़नि जी ज़राअत खे हथ वठी तबाह करे रहिया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।